खबरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़बर शेयर कंदासीं अवां सां त सीटीडी कार्रवाई कई आहे। नामियारे कवाल अमजद साबरी जे क़त्ल में मुलविस पाबंदी मड़ियल तंज़ीम जो दहशतगर्द गिरफ़्तार कयो वियो। अवां खे ॿुधायूं पिया पटेल पाड़े में कार्रवाईअ दौरान दहशतगर्द हाफ़िज़ कासिम रशीद उर्फ़ बिलाल खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार दहशतगर्द जे कब्ज़े मां हैंड ग्रेनेड, पिस्टल ऐं ॿियो बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। गिरफ़्तार दहशतगर्द जो तालुक़ पाबंदी मड़ियल तंज़ीम सां आहे। सीटीडी जो चवण आहे। अवां खे ॿुधायूं पिया जवाबदार 6 जवाननि ऐं अॻूणे एमपीए रज़ा हैदर जे क़त्ल समेत ॿियनि संगीन ॾोहनि में बि मुलविस हो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, अपडेट कजो। सीटीडी कराची में पटेल पाड़ा में कार्रवाई थी है। पाबंदी मड़ियल तंज़ीम जो एक दहशतगर्द गिरफ़्तार किया वियो आहे। पधराई जारी कई वई आहे। सीटीडी मूजिब गिरफ़्तार दहशतगर्द की सुञाणप हाफ़िज़ कासिम रशीद उर्फ़ बिलाल उर्फ़ गंजा वलद अब्दुल रशीद तौर कई वई आहे। गिरफ़्तार दहशतगर्द गिरफ़्तारी दौरान जो नेटवर्क हलाईंदे 4 जेके रेंजर्स एहलकार ऐं 2 पाक फौज जा जेके जवान हुआ उनके शहीद करण जो भी जेको आहे वो एतराफ़ किया आहे। दहशतगर्द एमपीए रज़ा हैदर के कत्ल समेत ॿियनि संगीन ॾोहनि सबब जेल में बंद भी हुयो, उनकी सज़ा भी हुई। ताज़ो ही जेको जेल मां आज़ाद कियो ऐं पंहिंजे साथियुनि वसीम बारूदी, अब्दुल्ला, दानिश, हाफ़िज़ इखलाक, परवेज़ कारी, इनायत ऐं अब्दुल्ला के जेको वो दहशतगर्द कार्रवाईनि लाइ तैयार करे रहियो हो। अहिड़ी तरह जेको पधराई में ॿुधायो वियो आहे त हीउ जेको दहशतगर्द गिरफ़्तार कयो वियो आहे, जांच दौरान हुन एतराफ़ कयो आहे त इब्तिदाई जेकी जांच कई वई आहे उन में मुलज़िम ॿुधायो आहे त असिस्टेंट सुप्रीडेंट जेल पीर मसूद अहमद, डिप्टी सुप्रीडेंट जेल अब्दुल रज़ाक अब्बासी समेत ॿियनि जेके उनमें क़त्ल जी वारदातुनि जो भी एतराफ़ कियो आहे। अहिड़ी तरह जेके जो गिरफ़्तार दहशतगर्द आहे उनजे उन मां जेको गिरफ़्तारी दौरान पिस्तौल, हैंड ग्रेनेड, मैगज़ीन जो जेको 6 गोलियूं, मैगज़ीन समेत 6 गोलियूं ऐं बिना लाइसेंस जे नाजाइज़ जेको हथियार बारूदी मवाद भी उन वटां जेको आहे उहो बरामद कयो वियो आहे।